नाज़ुन हुकूमत एक तरफ वणकारी मुहिम शुरू कई है तो बे तरफ वरी आदलपुर में बेले खाते की जमीन ते कब्जा थियण, वण वढण ऐं सारियुनि जी पोखाई लाइ जमीन तैयार कई पई वञे। कब्जागीरनि आॾो बेले खाते जूं इख्तियारियूं भी बेवस बणिजी वयूं आहिनि। वधीक तफ़सील ॾिसूं था अमजद कलवर जी रिपोर्ट में। एक तरफ सिंध हुकूमत पारां वण पोखाई की मुहिम हलाई पई वञे त ॿिए तरफ़ वरी सरकार पारां पोखायल वणनि खे वढाइण जो सिलसिलो जारी आहे। बासरनि माण्हुनि आदलपुर जे बेले खे तबाह करण शुरू करे ॾिनो आहे। 100 एकड़ बेले जी ज़मीन तां वण वढाए हर हणी सारियूं पोखण जी तयारी में मसरूफ़ आहिनि, जंहिं ते बेले में वेठल माण्हुनि पारां बेले जी गैर कानूनी कब्ज़नि ऐं तबाही ख़िलाफ़ एहतजाज कंदे मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त आदलपुर जे बेले में कुछ ॾींहंनि खां बासरनि जा माण्हू पहुची लखे रुपयनि जा वण वढाए सारियूं पोखाए रहिया आहिनि। अरशाद कोरी मुर्तजा माण्हू ॿ चाचड़ रखा रहिया आहिनि। सरेआम ज़ुबेरा चवनि था पैसा ॾियो तव्हां पोख वण वढियो ऐं जेको तव्हां पोख सारियूं कयो। असां माल वारा न पघार न परड़ी माल ते गुज़रान आहे, असां चौपाई माल में ख़ुशि आहियूं। इहो चवनि था बबुर आबाद तुन गवर्नमेंट अला आबाद कराए इमरान खे जंहिं वण कराया वरी हाणे तव्हां राखा चवंदा तव्हां वढियो बता छा छुटल आहो। हिते हर घर घर में अचनि था पैसा वठण। हेड़ा वण हो टारियूं था ॾिसो हली किरोड़नि जूं टारियूं वढाईंदा जेकी 50,000 में कंहिं टारी वञे थी। जायवार तव्हां ॾिसो हली टारियूं ॾेखारियो। हेड़ो असां गज़ब कयो आहे, जेको कयो आहे राखण कयो आहे। न डीओपो ॾिठो न रेंजर हिते ॾिठो अलाए केरु आहे। असां माल वंदड़ माण्हुनि खे असांखे माल आबाद असां सुखिया हुजो। असांजो मुतालबो इहो आहे जो न अॻिना कुझु थियो त असां रोड बेला कंदासीं। राखा रंजरी डीएफा पैसा वठी करे बबुर वढाइनि था। असां इमरान खान मुराद अली शाह खे अपील कयूं था, कोर्टुनि खे अपील कयूं था त हे बेला बचाए। कोई बि नथा ॾिसूं त को राखो आयो, को रंजर आयो, को डीएफओ आयो। अॻे हुया चङा फिरदा, हाणे को बि कोन्हे। कोई हिते पैसा वठी करे एसिन में पिया आहिनि थिया। इहे बबुर वढे करे आबादी करनि था पिया, न राखो न रंजर न डीएफ आहे, कोई बि हिन खां पैसा वठी करे आबादी करनि था। असांजे माल वारनि खे कुता बचनि था पिया, राखा असांखे धमकियूं ॾींदा पिया। असांजे माल खे कुता बचनि था। हे चोरनि असांखे माल ॿ टे दफ़ा चोरी कोई न, असां मथनि जहिड़ो माल छॾायो आहे। असां ॻोठ जा माण्हू असांजी बेले में आबादी में ख़ुशि आहियूं। ये आबादी करनि था। डीएफ रंजरू असांखे चवंदा इहे मीडिया वारा घुराया त तव्हांखे असां केस कंदासीं, तव्हांजे मथां धमकियूं असांखे वॾियूं ॾींदा पिया। असां ग़रीब माण्हू असां काॾे वञूं, असां कंहिंखे ॿुधायूं। असांजो मुतालबो इहो आहे त ॿेलो आबाद थी वञे, ॿेलो थी वञे, वणकार थी वञे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त आदलपुर बेले सां लाॻापियल अमलदारनि डीएफओ आबिद जतोई, राखो ज़ुबैरामन चाचड़, जमादार इरशाद भयो ऐं ॿियनि वणनि जी पोखाई खां पोइ कॾहिं बि बेले ॾांहुं अचणु पसंदि न कयो। एहतजाज कंदड़नि बेले खाते जे मिनिस्टर सैयद नासिरुद्दीन शाह, वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं वसा वारनि खां मुतालबो कंदे चयो त अहिड़नि राशि ऑफिसरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे बेले जी ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराए बेले जी ज़मीन ते ॿीहर वण पोखाए माहौल खे आलूदगीअ खां बचायो वञे। कैमरामैन इम्तियाज़ कलवर सां गॾु अमजद कलवर, मेहरान टीवी, आदलपुर।